प्यारा बारो अस्सलाम वालेकुम। प्यारा बारो अॼु मुंहिंजी जीजल सिंध अवां जे क्लास में मौजूद आहे। अचो त उन को सबक ॿुधूं। हा जीजल। सबक चोॾहों सुठियूं ॻाल्हियूं। मां पुट अॼु ॾाढो ख़ुशि थो नज़र अची। अब्बास हा मां अॼु असांजे उस्ताद असांखे ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। अम्मा पुट भला मूंखे बि त ॿुधाए। अब्बास अम्मा उस्ताद ॿुधायो त खाधो सदाई वक़्त ते